हिकु छोकिरी सफ़ा ग़रीब हूंदी हुई। इन जो अमड़ घर जा थांव धोई ऐं कपिड़ा धोई हिनखे सूरनि सां मैट्रिक करायईं। क्लास में हिकु अमीर शख़्स आयो ऐं चयईं त को शागिर्द ग़रीब आहे, हिन रमज़ान में मां राशन फितरो ज़कात ॾियणु थो चाहियां। सभिनि शागिर्दनि उस्तादनि चयो हीअ छोकिरी सफ़ा ग़रीब आहे, इनखे ॾेई छॾ। अमीर शख़्स राशन जो कटो खणी इन जे घर पहुतो ऐं राशन जो कटो जो अमड़ न पई वठे, पर इन ज़ोरी हिनखे ॾेई छॾी। अमीर शख़्स वियो हलियो ऐं 2 ॾींहं गुज़रिया, इन जो अमड़ रोईंदी घर आई ऐं छोकिरी पुछा कयईंसि अमड़ छो थी रोई? चई अॼु 3 अख़बारनि में पंहिंजो तस्वीर ॾिठोसि ऐं गॾु तुंहिंजो तस्वीर ऐं राशन जो कटो, ॾाढो ॾुख थियो। मूंखे 20 साल गुज़री विया, ऐं कपिड़ा धोई ऐं थांव धोई घर जो गुज़ारो कंदा हुआसीं ऐं असां पंहिंजो पर्दो ज़ाहिर न कयोसीं। हिकु राशन जो कटो ॾेई करे ऐं अलाए केतिरा मोबाइल हुअसि, मुंहिंजा तस्वीरूं कढी अपलोड कया आहिनि फेसबुक ते ऐं मुख़्तलिफ़ पेजनि ते, सिर्फ़ु हिकु कटे जे करे। हीउ कटो खणी वञे ऐं उन अमीर शख़्स खे मुंहुं में हणी आहे ऐं प्रेस क्लब वञी इहो बयानु ॾेई आहे, असां जेको राशन जो कटो उहो वापसि मालिकनि खे ॾेई आयासीं। हीअ बि ख़बर 5 अख़बारनि में छपाइजो ऐं पंहिंजे फेसबुक पेजनि ते बि हलाइजो। ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे, कंहिंखे राशन या ज़कात या फितरो ॾियो त इन जा तस्वीरूं कॾहिं अपलोड न कंदा कयो। पंहिंजा मोबाइलूं, पंहिंजा कैमरा घर रखी पोइ ज़कात फितरो या कंहिंजो मदद करणु पोइ निकिरो। जज़ाकल्लाह।